कानपुर मार्च गोठ जीवन मलिक में नीगर ज़हीर मलिक बमली माइनर में बड़ी फौत थी वियो 12 वरे जो नीगर ज़हीर पुट वज़ीर मलिक माल चारींदे पेर तिरकण करे वाह में बुडी वियो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे एक बार ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां एक बार ॿीहर शेयर कंदा नीगर बुडी फौत थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा कानपुर मार्च गोठ जीवन मलिक में नीगर ज़हीर मलिक बमली माइनर में बड़ी फौत थी वियो आहे। 12 वरे जो नीगर ज़हीर पुट वज़ीर मलिक माल चारण दौरान पेर तिरकण करे वाह में बुडी वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां एक बार ॿीहर शेयर कंदा 12 वरे जो नीगर ज़हीर पुट वज़ीर मलिक माल चारण दौरान पेर तिरकण करे वाह में बुडी वियो। खबर के हवाले से अवां खे आगाह कंदा कानपुर महर का या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा गोठ जीवन मलिक में नीगर ज़हीर मलिक बमली माइनर में बुडी फौत थी वियो आहे। 12 वरे जो नीगर ज़हीर पुट वज़ीर मलिक माल चारण दौरान पेर तिरकण सबब वाह में बुडी फौत थी वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन वधिक तफसील मालूम कंदासीं। नवाब अली मीरानी असां सां लाइन ते मौजूद है। जी नवाब अली अपडेट कजो वधिक छा तफसील आहिनि। जी बिल्कुल खानपुर मारवे जो कोट जीवन मलिक जो रहवासी नीगर ज़हीर मलिक बम्बली मेले में बुडी फौत थी है। 12 वरे नीगर ज़हीर पुट वज़ीर मलिक माल चारींदे पेर तिरकण सबब वाह में बुडी फौत थी है। नीगर के वारसन बेहोश हालत में खानपुर मार जी मकामी अस्पताल खड़ाया जिते डॉक्टर समस्या फौत की तस्दीक कई। वारसन मूजिब नीगर गोट बरसा बम्बली मेले के कप ते माल चारे रहे हो तो पेर तिरकण सबब बुडी वियो। नीगर के फौत थियण बाद घर में कोराम अची वियो। ओॾां फौती नीगर जो माण्हू एम्बुलेंस ज़रिए दोस्त मिली वियो आहे। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।